अच्छा जी तव्हांखे असां पहिरीं ॿुधायो त हिते खोड़ सारा डोनट्स ईंदा रहंदा आहिनि ऐं हिननि ॿारनि लाइ का न का शइ वठी ईंदा आहिनि। हाणे ई असां ॾिठो अथई ॿारनि लाइ मिठाई वठी आया अल हादी फाउंडेशन जा ये पाण जेका फाउंडर हैं। भाईजान पहले तो ईद मुबारक आपको। माशाल्लाह जिस तरीके से आप इन बच्चों के लिए कर रहे हैं, इनके लिए चीज़ें लेके आ रहे हैं, ये मैंने देखा यहाँ पे मुख्तलिफ हुनर की क्लासेस चलती हैं, यानी मतलब इसका जो अजर आपको मिलेगा वो तो डेफिनेटली आपको अल्लाह ताला इसकी अजर देगा। लेकिन इन बच्चों के चेहरों पर जो खुशी आप देखते हैं, कोई चीज़ लेके आते हैं, वो एक अनमोल चीज़ होती है, क्या कहेंगे? बेसिकली मैं इस पर यही कहूँगा कि हम कोई भी त्यौहार ईद अपने घर वालों के साथ मनाते हैं, सब कुछ करते हैं, तो ये हमारी सोसाइटी का पार्ट है। और इस बात से इसको मैं मुकम्मल करता हूँ कि ये यहाँ मौजूद हैं तो इसमें इनका कसूर नहीं, और हम यहाँ खड़े हैं तो इसमें हमारा कमाल नहीं, ये खुदा की तकसीम है और ये सोसाइटी हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है। तो ईद हो, बकरीद हो या कोई भी त्यौहार हो, तो हमें ये अपना फ़र्ज़ समझना चाहिए कि हम उसमें से अपना वक्त निकालें और इन बच्चों के साथ जो है टाइम स्पेंड करें। ज़बरदस्त हो गया, ईद आप मनाएं, माशाल्लाह ज़बरदस्त आपने बात की। नाज़रीन आगे अचो असां अगरि असां ॿियनि जेका डोनर सां बि तव्हांजी ॻाल्हि दिलि करायूं जी असां सां जेका सईद मेमन साहब मौजूदु आहिनि, जेका तव्हां ॾिसो था ज़बरदस्त सैंडल्स ऐं कपिड़ा ईद जा इहे इन ॿारनि लाइ वठी आया आहिनि। सईद भाई इहो हर साल तव्हां हिते ईंदा आहियो, पहिरीं ईद मुबारक तव्हांखे साईं। ज़बरदस्त अॼु मौक़ो आहे, खैर मुबारक सबके, ईद मुबारक, रमज़ान, तरावी, रोज़ा सब मुबारक अल्हम्दुलिल्लाह। अच्छा साईं तव्हां हर साल जेका आहे ये इन क़िस्म जी शयूं, कपिड़ा, सैंडल, वाचूं इहो इन ॿारनि लाइ हिते वठी ईंदा आहियो? अल्हम्दुलिल्लाह घणा साल थिया अल्लाह पाक हिते असांखे मोकिले थो, असां अचूं था। ईदी जो ई सेंटर बि आहे, ॿिया सेंटर बि आहिनि, कपिड़ा चीज़ूं इन जा खाना पीना, ये पाण मथे फ़र्ज़ु आहे एक्चुअली। जो अचे तो उनजी पंहिंजी कोई औकात कोन्हे, अल्लाह जो हुकुम आहे, अल्लाह असांखे हिते हलाए थो, अल्लाह साईं, अल्लाह जी महिरबानी आहे। ऐं ॿारनि जे चेहरनि में जॾहिं तव्हां ख़ुशी था ॾिसो, उहो कहिड़ो लम्हो हुजे तव्हां हीअ जब शइ हुननि खे पाराईंदा ऐं हुननि खे ॾिसंदा बि इहे नया कपिड़ा पातल आहिनि, सैंडल पातल, पोइ चेहरे ते ख़ुशी थी अचे न। ये जो ख़ुशी है ना, इनके मूं अल्फाजन में ये जो ख़ुशी है ना इन चेहरे ते, ही अल्फाजन में तो मूं को नथो बयान करी सघां। बस ही ख़ुशी में हिकिड़ो लफ़्ज़ मुंहिंजे ज़हन में आहे कि ई पंहिंजी पंहिंजी तव्हांजी सभु ज़िंदगी जो मक़सदु आहे। जो लोग हिते अचें था उनजी महिरबानी आहे, जो नथा अचनि उहे बि हिते अचें, अलॻि अलॻि ऑर्फनेज आहिनि, ओल्ड एज होम आहिनि, सभु जॻह ते वञे, ही पंहिंजे मथे फ़र्ज़ु आहे इन जो ख़्यालु रखणो। ई ज़िंदगी आहे अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह साईं माशाल्लाह। अच्छा ईद जो अॼु पहिरियों ॾींहुं आहे ऐं असांजा दोस्त अल हादी फाउंडेशन मां आयल आहिनि हिते, हिननि ॿारनि लाइ मिठाइयूं वठी आया आहिनि, खोड़ सारा जेका आहे ॿी शयूं ऐं तोहफ़ा वग़ैरह ॿारनि लाइ वठी आया आहिनि। हिननि सां ॻाल्हि ॿोल्हि कंदा जेका उहो चेहरनि ते ख़ुशी नज़र थी अचे, इहे जॾहिं ॾींदा आहिनि उन्हनि खे गिफ्ट, केतिरो ज़बरदस्त लम्हो हूंदो आहे। साईं छा चवंदा हिननि ॿारनि जी ज़िंदगी ते जंहिं तरीक़े सां हिननि खे रखियो वियो आहे, हर हुनर सेखारियो पियो वञे ऐं देखभाल जंहिं तरीक़े सां कई बि, हुननि लाइ छा चवंदा? भाई सभी खां पहले त मां शुक्रगुज़ार आहियां एदी साहब जो, जेको हुन कमु छॾे असांखे वियो आहे। असांजो कमु इहो हुन कम खे वधाइणु, हुन कम खे बहितर कराइणु। असांजी NGO जेकी आहे 10 साल खां वर्कआउट करे पई, ठीकु आहे, उन काफ़ी बेसिक नीड्स ते बहितर खां मुआशरे खे बहितर करिणो आहे। असांजो ख़ाली मक़सदु इहो आहे। ख़ुशियूं इहो न आहिनि कि सिर्फ़ु पंहिंजे घर में हुजनि, ख़ुशियूं ॿाहिरि हुजनि। जेके यतीम खाना आहिनि, अहिड़ा अहिड़ा जॻह आहिनि जिते माण्हू इफ़्तारी न कराए सघंदो, असां उते वेंदा आहियूं। अॼु ईद जो पहिरियों ॾींहुं हुयो त असां चयोसीं पंहिंजे घर में ख़ुशी त आहे, इन खां भले हुन ॿारनि ॾे वञे जिन माउ पीउ न आहिनि दुनिया में, त असां हुननि ॾे वियासीं, हुननि खां ख़ुशियूं सेलिब्रेट, असां ख़ुशी थी आहे असां लाइ। ऐं असांजी NGO काफ़ी टाइम खां कमु करे पई इन शयुनि ते, ठीकु आहे। अच्छा ईद जो आज पहिरियों नहीं है, पहला दिन है ईद का, और माशाल्लाह अपने घर बार आप छोड़कर, अपने रिश्तेदार भी छोड़कर, कजन्स के साथ वो गपशप लगती है वो भी छोड़कर आप इन बच्चों के पास आए हो, और इन बच्चों को आपकी ज़रूरत भी है क्योंकि इनके दोस्त आप ही हो भाई, आपस में भी दोस्त है, लेकिन डेफिनेटली जब बाहर से कोई दोस्त आता है तोहफे लेकर खुशी इनको होती है। उन उस खुशी और उस लम्हे के लिए क्या कहेंगे सर? आप फाउंडर है माशाल्लाह हादी। अच्छा देखिए, ये खुशी जो है प्राइसलेस है ना, इसको कोई अल्फाज में या किसी जुमलों में मैं कैद नहीं कर सकता। सही है। यही कहूँगा, जब पहली दफ़ा किसी यतीम खाने में हम गए थे और किसी बच्चे से जब बात की थी तो वो बहुत परेशान था, और जब उससे थोड़ी बात करी तो उसकी वो परेशानी दूर हो गई, वो फिर हंसी मजाक करने लग गया, वो दोस्तों के साथ खेलने लग गया। जब से रियलाइज़ हुआ कि ये काम जो है ये अल्लाह ताला का काम है, ऐसे ही सबकी रोज़ी खाने का, सबका रिस्क का हिसाब किताब अल्लाह खुद करता है, तो इंसान तो एक वो बन जाता है, बीच का ज़रिया बन जाता है। तो जब अल्लाह ताला हमें ज़रिया बना रहा है तो कोई ना कोई वजह होगी इसके पीछे। और ये फंडिंग जो है आप आपस में ही करके पैसे निकाल के आप इनके लिए करते हैं। अच्छा साईं तव्हां ॿुधाइजो त इहो
हिननि ॿारनि जा जेका आहे मिसाल ॻाल्हि इहे पंहिंजे पंहिंजे घर वारनि खां परे आहिनि ऐं इलाही सारा हिननि में अहिड़ा आहिनि जेको गुम थी विया आहिनि पंहिंजे उन्हनि जे लाइ का शइ कमु करे पई अलहादी फाउंडेशन यार असांजी कोशिशि जेके इन्हनि जो असां पहिरियां वेंदा आहियूं असांजी कोशिशि हूंदी आहे बेसिक नीड पूरी करणु हा इहो आहे ईद ते माण्हू घटि ईंदा आहिनि छो ईद जो पहिरियों ॾींहुं हर को पंहिंजे माइटनि में वेंदो आहे अड़ोस पड़ोस ॾे वेंदो असांजी कोशिशि हुई की ईद जे पहिरियों ॾींहुं वञनि ऐं सुबुह खां वठी शाम ताईं हींअर ताईं साम्हूं ॾिसो पिया हिननि सां वंदर लॻी वियो असांजी हसी मज़ाक लॻो पियो आहे हिन सां एक्टिविटी कंदा हीअं गेमूं कंदासीं रफ़्तारी सिस्टम खाइण पीअण थींदो असांजी कोशिशि इहा हूंदी जेकी बेसिक नीड हुजे उहा ॿारनि खे ॾिजे वञे ऐं पंहिंजे घर वारनि सां मिलण लाइ कोई अहिड़ी सोचो आहे त अॻियां वञी शायदि इहो बि कोशिशि यार मां कोशिशि इहो कंदुमि की मां नेक्स्ट टाइम जॾहिं अचां मां पेरेंट्स खे वठी अचां ज़बरदस्त छो हिननि जा पेरेंट्स न आहिनि लेकिन असांजा पेरेंट्स त आहिनि न उहे बि शइ ॾिसनि ऐं मां हिकु तव्हांजे चैनल ज़रूरु हिकु ज़रूरु ॻाल्हि कंदुमि इंसानु सोचींदो आहे यार मूं वटि इहा शइ न आहे पर हिते अचण खां ॾिसण खां पोइ काफ़ी शयूं इलाही थींदियूं आहिनि असां वटि का शयूं न आहिनि सही ॻाल्हि आहे असां शुक्र अदा कयूं असां वटि जेको आहे ख़ुदा जो रहमत हुजे नेमत ऐं मां इहो ज़रूरु चवंदुमि जे इंसान अॼुकल्ह जेको यंग जनरेशन आहे जेको यंग नौजवान आहिनि उहे ॿाहिरि वेंदा उन्हनि खां भलो मां हिते ईंदुमि हिन सां वक़्तु गुज़ारियो असल तव्हांजो सुकून बि हिते मिलंदो ज़बरदस्त साईं वॾी महिरबानी है ईद मुबारक तबलीग ईद मुबारक सर आपको भी ईद मुबारक